दोस्तों अवां खे भली कार कयूं था पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। वीडियो शुरू करण खां पहिरीं अवां दोस्तनि सां गुज़ारिश कंदासीं त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। अॼु असांजो वीडियो आहे हिकु अहिड़ी सिंधी फ़नकार जे बारे में जंहिंजा सिंधी गीत, लाॾा, भॼन सिंध तोड़े हिंद में तमामु घणो मशहूरु आहिनि। अॼु असांजो वीडियो आहे सिंध धरती, सिंधी ॿोली, सिंधी सक़ाफ़त सां लाॻापियल फ़नकारा साईं भगवानती नवानी जे बारे में, जंहिंखे सिंध जी कोयल पिणु चयो वेंदो आहे। भगवानती नवाणीअ जो जनम सिंध जे हिकु नंढड़े शहर नसरपुर में सन 1940 में थियो ऐं संदसि जी वफ़ात 22 अक्टूबर 1986 इंडिया में थी। भगवानती बाईअ जो फ़नी सफ़र 1960 खां शुरू थियो ऐं 1980 ताईं रहियो ऐं हूअ सिंधी मदाहनि लाइ लाज़वाल गीत पेश कंदी रही। भगवानती बाईअ जे पिता जो नालो जासूमल नवाणी ऐं संदसि जी वालदा जो नालो विशनी बाई हुयो। असां पंहिंजे नौजवान दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त भगवानती बाई 7 सालनि जी उमिरि में लखे सिंधियुनि वांगुरु सिंध छॾे हिंद ॾांहुं वञिणो पियो। हिन पंहिंजी इब्तिदाई तालीम कराची शहर जे स्कूल इंडियन गर्ल्स प्राइमरी स्कूल मां हासिलु कई। प्राइमरी तालीम खां पोइ हिन पंहिंजी बाक़ी तालीम हाई स्कूल फॉर सिंधीज़ इंडिया मां हासिलु कई। 1957 में हिन पंहिंजी मैट्रिक पास कई ऐं देवगढ़ म्यूज़िक स्कूल ऐं अरुण संगीत विद्यालय स्कूल मां मौसीक़ीअ जी तालीम वरिती। उन खां पोइ हिन पीपल्स थिएटर एसोसिएशन में शमूलियत कई, जिते हिन पंहिंजा बहितरीन गीत पेश कया ऐं सिंधी गीतनि, भॼन, दोड़ा, कलाम, लोरियूं, लाॾनि जी बहितरीन फ़नकारा तौरु पाण मञरायो। भगवानती बाई मौसीक़ी गीतनि खां अलावा फिल्म ऐं थिएटर में हिकु अदाकारा तौरु पिणु कमु कयो। 1960 खां 1970 जी ॾहाईअ में हिन पंहिंजो कलाम सिंधी फिल्मुनि जे लाइ पेश कयो। फिल्मुनि जा नाला हिन रीति आहिनि: झूलेलाल, लाडली, सिंधूअ जे किनारे, शल धीअर न ॼमन, हो जमालो, कंवर राम, हल त भॼी हलूं ऐं परदेसी, प्रीतम जहिड़े लाज़वाल फिल्मुनि जे लाइ कलाम पेश कयो। भगवानती बाई कलाकार मंडल, जंहिंजो बुनियादु मशहूरु सिंधी लेखक गोबिंद माली रखियो, में शमूलियत कई ऐं 3000 खां मथे स्टेज ड्रामनि में इंडिया तोड़े दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में अदाकारी कई। हिन जे मशहूरु ड्रामनि में मेहमान, गुस्ताखी माफ़, तुंहिंजो सो मुंहिंजो, देश जी ललकार ऐं उन खां अलावा सिंधूअ जे किनारे फिल्म में हीरोइन तौरु कमु कयो। 22 अक्टूबर सन 1986 में हिन जी वफ़ात खां पोइ हिन जी यादि में हिकु ख़ैराती इदारो भगवानती नवानी चैरिटेबल ट्रस्ट जोड़ियो वियो। जी दोस्तों, त हीअ हिकु नंढड़ी मालूमात हुई सिंध धरती, सिंध सक़ाफ़त ऐं ॿोलीअ सां तालुक़ु रखंदड़ गुलकारा, फ़नकारा, अदाकारा भगवानती बाई या भगवानती नवाणी, जंहिंखे सिंध जी कोयल पिणु चयो वेंदो आहे। उमेद आहे त असांजो वीडियो अव्हांखे पसंदि आयो हूंदो। दोस्तनि सां गुज़ारिश कंदुमि त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। वॾी महिरबानी, लख थोरा, जी लतीफ़, जय झूलेलाल।